नाज़रीन पास से अवांखे ॿुधायूं त हिकु महीनो गुज़री वञण बावजूद खिप्रो तालुके जे केतिरनि ई इलाइक़नि मां अञा ताईं बरसाती पाणी नेकाल न थी सघियो आहे, जंहिं करे मिस्कीन मारुआ रोडनि ते बेयारो मददगार बणियल आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे असद शाह। एक महीनो गुजरण बावजूद खिप्रो तालुके जे केतिरनि इलाइक़नि मां अञा ताईं बरसाती पाणी नेकाल न थी सघियो। मिस्कीन मारुअड़ा रोडनि ते बेयारो मददगार बणियल आहिनि। बीठल बरसाती पाणी सबब मच्छरनि जो आज़ार वधी वञण करे मासूम ॿारड़ा मलेरिया समेत मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वठिजी विया आहिनि त ॿिए पासे मच्छरनि सबब चौपायो माल पिणु वॾे तइदाद में मरण लॻो आहे। इंतज़ामिया पारां पूरे इलाइक़े में अञा ताईं किथे बि मच्छर मार स्प्रे कराइण जी बि ज़हमत नाहे कई। गवर्नमेंट तरफ़ां मुतासिरनि लाइ मिलियल इमदादी सामान बि मंज़ूर नज़र माण्हुनि हवाले मुस्तहक मारुअड़ा वेला वेहण ते मजबूर आहिनि। बरसात मुतासिरनि जा मासूम ॿारड़ा बिना अजनि जे मेन रोडनि ते वेंदड़ तेज रफ्तार सुवारियुनि सबब हादसा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। वसार मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि ऐं समाजी माण्हुनि त कुझु इलाइक़नि में मुतासिरनि जी वार कई आहे, पर जेके मिस्कीननि जे वोटनि सां इक़्तिदार ताईं पहुता तिन अॼु ताईं हिकु बि वाइदो वफ़ा नाहे कयो। पाणी में केरु मदद कोन थो कये असां लाइ। हाणे ग़रीब आहियूं, वेठा आहियूं पाणी में, ॿार बच्चा सब मरन पिया पानी में वेठा आहिनि। असांखे पांच चांवर कोन मिलिया आहे त घर में त असां रंधे ॿारनि खे खाराई उहा कोन ॾिना आहिनि। असां ग़रीब आहियूं, छा करे असांजी मदद केरु करे? को बि असां वटि मदद कोन कई आहे। हालत ॾिसो असांजे ग़रीबनि जा घर ई सभु ॾहिजी या को धणी न साईं। पाणी में चौधारी वेठा आहियूं, वोटूं वठण लाइ अचनि था, सभु को साईं साईं कयो था वञनि, ॿियो पोइ पुछनि ई कोन था कनि। मच्छरनि जी हालत तोबा, नंढा ॿार मच्छर खाई विया आहिनि। कोई मदद कयो, पाणी वाणी कढायो हिते को घर असां किरी ॾिसो छा हालत लॻी पई आहे। चेली थोरो पाणी बीठो आहे, केॾा वञूं गरीब माण्हू, नंढड़ा ॿार सारा बीमार पिया सॼा रोड ते ॿार बच्चो को सवारी हणी टकर हले वञे, गरीब माण्हू छा कयूं? ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त तक जे चूंडियल नुमाइंदनि खे घुर्जे त मिस्कीन माण्हुनि जे अजनि ऐं ज़मीननि मां बरसाती पाणी नेकाल कराइण सां गॾोगॾु इलाइक़नि में मच्छर मार स्प्रे कराए मुतासिरनि मां बेचैनी ख़त्म कई वञे। कैमरामैन सज्जाद शरफ सां गॾु असद शाह, आवाज़ टीवी न्यूज़, खिप्रो। सदिन पया से तकिन पया।